ओम शांति। अजी मिठा मिठा शे बाबा ब्रह्मातन द्वारा सुरंता मीठे मीठे बच्चे बाबा सभिन का बेड़ा चईन पंहिंजे पाण खे आत्मा समझो। मां आत्मा ब्रकुटी जे विच में वेठी आहियां। परम पिता परमात्मा जी संतान हिन दुनिया में पाठ वॼाइण आहियां। मुंहिंजो बाप भी हाणे हिन दुनिया में पाठ वॼाइण आयो आहे। परमात्मा हिन सृष्टि ते कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच जे संगम युग ते ईंदो आहे ऐं असां आत्मायूं पंहिंजे पंहिंजे पाठ जे समय ते हिन सृष्टि ते ईंदा आहियूं। कोई सतयुग में ईंदी आहे, कोई त्रेता, कोई द्वापर, कोई कलयुग। लेकिन परमात्मा हिकु ही बार हिन सृष्टि ते ईंदो आहे ऐं पंहिंजो शरीर न वठंदो आहे। ॿिए जो शरीर ब्रह्मा जो शरीर लोन वठंदो आहे पाण खे ज्ञान ॿुधाइण लाइ। आत्माउनि सां मिलण लाइ परमात्मा ब्रह्मा तन जो आधार वठंदो आहे। ब्रह्मा तन द्वारा ही असांखे ॾिसी सघंदो आहे, असां ॻाल्हाए सघंदो आहे, असांजी ॻाल्हियूं ॿुधी सघंदो आहे। हिन करे शिव बाबा खे ब्रह्मा जी तन में ही असां यादि कंदा आहियूं। निराकार रूप में भी परमात्मा खे यादि कबो आहे, लेकिन निराकार रूप में ज्ञान कीअं ॿुधाए? त ज्ञान ॿुधण लाइ पोइ साकार शरीर में हुनखे अचिणो पवंदो। लेकिन बाबा चए थो हिन साकार तन जी तरफ़ां तव्हांजो ध्यानु न वञिणो खपे। हमेशह सम्झो हिन ब्रह्मा जी तन में शिव बाबा वेठो आहे, असांखे ॾिसे थो, ॻाल्हाए थो, असांजी ॻाल्हियूं ॿुधे थो। शिव बाबा फरमान थो करे न पंहिंजे ॿारनि खे कि बच्चे पंहिंजे स्वधर्म में टिकी करे ज्ञान ॿुधो। मां आत्मा ब्रकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजो बाप परमात्मा आहे, मुंहिंजो धर्म शांति आहे। आत्मा जो असली धर्म छा आहे? शांति। शांति जो सागर मुंहिंजो बाबा चए थो मन मना भव। अर्थात मामिकम यादि करो। इहे त ॼाणंदा आहियो न। हाणे समय कहिड़ो थो हले? धर्म जी ग्लानी जो। गीता में भी आहे न, यदा यदा ही धर्मस्य। जॾहिं जॾहिं धर्म जी ग्लानी थींदी आहे तॾहिं भगवान अची करे हेठि नए धर्म जी स्थापना कंदो आहे। ये श्लोक पाण जन जन्मांतर ॻाईंदा आया आहियूं, लेकिन सम्झ में न ईंदो आहे। हाणे दुनिया में धर्म जी ग्लानी थी आहे न, हिन करे भगवान हाणे हिन सृष्टि ते नए धर्म जी स्थापना करण आयो। जॾहिं खां भक्ति मार्ग शुरू थियो, गीता जो पाठ त मनुष्य आत्मा कंदी आई आहे, लेकिन गीता जे हिकु हिकु श्लोक जो यथार्थ अर्थ छा आहे इहो के सम्झो न आहे। हाणे मां तव्हांखे सची सची गीता ज्ञान ॾियण आहियो। शिव बाबा जी पूजा बि कंदा आया आहियो, लेकिन शिव बाबा केरु आहे? मुंहिंजो हुन सां छा संबंध आहे जो मां हुनखे यादि थो करां? कंहिंखे यादि कबो आहे त कोई संबंध हूंदो आहे न, कोई त प्राप्ति थींदी आहे, तॾहिं त हुनखे यादि कंदा आहियूं। लेकिन परमात्मा खे असां लिंग ठाहे करे यादि था करूं, हुनजी पूजा था करूं। आख़िर असांजो हुन सां संबंध छा आहे? हुन सां उन्हनि खे यादि करे असांखे प्राप्ति छा थींदी? पत्थर जे लिंग खे ॾिसी करे उनखे यादि करे खीर आदि चढ़ाइण सां छा प्राप्ति थींदी? अञा ताईं त के असांखे सम्झायो न, ऐं न ई असां कॾहिं इहो सोचियोसीं। बाबा चए थो तव्हां भल पत्थर जो लिंग ठाहियो था, लेकिन मुंहिंजो रूप निराकार आहे न। त तव्हां ख़ुदि खे त आत्मा सम्झो न, भुलिजी वियो। ख़ुदि खे शरीर सम्झी वेठो त मुंहिंजो रूप निराकार खे बि पत्थर जो आकार ॾेई छॾियो अथव। लेकिन मां निराकार त आत्माउनि जो पीउ आहियां। मूंखे निराकार रूप में यादि करे त आत्माउनि में ज्ञान शक्ति ऐं गुण जी भरपूरता थींदी आहे। जेकी आत्मा शक्तिहीन थी वई आहे हुनखे शक्तिशाली ठाहिण लाइ बाबा आयो आहे। बाबा चए थो मां आया ई आहियां हिन दुनिया में तव्हांखे माया अर्थात विकारनि ते जीत पाइण लाइ। परम धाम मां हिन सृष्टि ते आयो आहे आत्माउनि खे विकारनि खां जीत पाराइण लाइ। पोइ जॾहिं तव्हां सभी आत्माऊं विकार ते जीत पाइजी वेंदव, पोइ सतयुग जो राज्य भाग्य पाईंदव। कृष्ण हूंदो आहे सतयुग में। मनमना भव मध्याजी भव अर्थात परमात्मा खे निराकार रूप में यादि करण सां असां कृष्णपुरी में हली वेंदासीं। मध्याजी भव अर्थात कृष्णपुरी। कृष्ण खे
कृष्णपुरी में याद करो। ज्ञान दाता कोई कृष्ण ना आहे, शिव निराकार परमात्मा आहे। उहो ही सभिनि आत्माउनि जो बाप आहे न। हाणे बाबा पाण खे शूद्र खां ब्राह्मण ठाहियो अथई, पोइ ब्राह्मण खां पोइ पाण देवता ठहींदासीं। अगरि कोई आत्मा ॾाढे समय खां परमात्मा खे यादि कंदी आहे त हुनजी पुकार मूं वटि ईंदी आहे, लेकिन मां हिन सृष्टि ते कलयुग जे अंत सतयुग जे आदि संगम युग ते ईंदो आहे। मथे वेठो वेठो बि हुनजी पुकार ॿुधंदो आहे, हुनजी मदद कंदो आहे, लेकिन ईंदो न आहियां। मुंहिंजे अचण जो समय त इहो ई आहे। मां त कालनि जो काल आहे न। ईंदमि त सभिनि खे ई मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ॾींदमि न। कालनि जो काल अर्थात चईंदा आहिनि न, कोई शरीर छॾण वारो छॾंदो आहे त चईंदा आहिनि हुनजो काल अची वियो, हुनखे काल खाई वियो, अर्थात हुन आत्मा जो हुन शरीर में समय पूरो थी वियो जेको पाठ वॼाइणो आहे। हाणे त पूरी दुनिया जो पाठ पूरो थी वियो आहे, त हिन करे चईंदा आहिनि कालनि जो काल। हाणे हिकु ॿिनि जो समय न आयो आहे वञण जे लाइ, पूरी दुनिया जी सर्व आत्माउनि जो वञण जो समय अची वियो आहे। काथे? मथे। छो जी पाण सभु दुखी, विकारी, भ्रष्टाचारी थी विया आहियूं, ऐं हीअ सृष्टि बि हाणे रहण लाइक़ु न आहे। त हिन सृष्टि खे ख़ाली करणो, सभिनि आत्माउनि जो हिसाब किताब चिपटू कराए, परमात्मा सभिनि आत्माउनि खे गुल गुल पावन ठाहे पंहिंजे घर वठी वेंदो आहे। पोइ जेसि ताईं हिन सृष्टि जी सफ़ाई थी वेंदी, तत्व सतो प्रदान थी वेंदा, जीव जंतु जेका बि आहिनि दुखदाई सभु ख़तम थी वेंदा। पोइ सुखदाई जीव जंतु, सुखदाई प्रकृति जॾहिं हिन दुनिया में अची वेंदी, पोइ पाण वरी खां हिन सृष्टि ते पाठ वॼाइण। भॻवानु चए थो कि पाण खे मथे छो हलणो आहे, शुद्ध सृष्टि जी सफ़ाई करणी, हिन करे थोरे समय जे लाइ मथे हलणो। मां त सभिनि धर्मनि जी आत्माउनि खे वठी वेंदमि। मां ईंदो आहियां साधारण तन में, हिन करे कोटनि में कोई में बि कोई मूंखे पहचानंदो आहे। और साधारण तन में बि कॾहिं ईंदो आहे 60 वर्ष जी आयु खां पोइ। जंहिं आत्मा जे शरीर में भॻवानु ईंदो आहे, हुनजी 60 वर्ष जी आयु खां पोइ परमात्मा हुनजे शरीर में अची करे असांखे इहो ज्ञान ॿुधाईंदो आहे। मां हिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो बीज चैतन्य आहियां। ॾिसो हेॾा सारा फल फ्रूट आहिनि, सभिनि जो बीज आहे, लेकिन कंहिंजो बि बीज ॻाल्हाईंदो थोरी आहे। लेकिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो जेको बीज परमात्मा आहे, उहो चैतन्य आहे। उहो असांखे ॿुधाईंदो आहे कि कीअं आयो आहे, अची करे असांखे ॿुधाए थो कीअं हीअ मनुष्य सृष्टि रूपी झाड़ वधंदी आहे। सतयुग में हिकु धर्म, द्वापर में वो कीअं धीरे धीरे धर्मनि जी वृद्धि थींदी। हाणे त दुनिया में केॾी सारी आत्मायूं आहिनि, केॾा सारा धर्म आहिनि, केॾी सारी भाषायूं आहिनि न। परमात्मा पाण खे पूरी दुनिया जो हाल ॿुधाईंदो आहे। हाणे दुनिया में जेको हाल आहे, अहिड़ी हाल में ई भॻवानु सृष्टि ते ईंदो आहे। जॾहिं दुनिया जे दुख खे कोई बि घटि न करे सघंदो आहे, ख़तमु न करे सघंदो आहे। हाणे परमात्मा पाण खे अची करे सुख जी राह थो ॿुधाए, उहो बि ॾाढी सहज राह आहे। कहिड़ी? मन मना भव, अर्थात पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। कृष्ण जी गोपियुनि जे लाइ केॾो सारो ॾेखारियो अथई न। कृष्ण गोपियुनि सां, गोपिकाउनि सां गॾु नचंदो हुयो, मटकी फोड़ंदो हुयो। हाणे कृष्ण त सतयुग जो महाराज कुमार हूंदो, उहो थोरी ईअं मटकियूं आदि फोड़ंदो। ये त बाबा अची करे पाण खे चए थो कि तव्हांजे सर में, अर्थात तव्हांजी आत्मा जो विकारनि जी मटकी ठही वई आहे, हाणे हिन मटकी खे तोड़ो। कीअं? परमात्मा खे यादि करे। ऐं मां जेको ज्ञान थो ॿुधायां, उहो ज्ञान कलश पंहिंजे मथां रखो, अर्थात आत्मा मां सभु विकारियूं बुरायूं ॻाल्हियुनि खे कढो, ऐं परमात्मा जो जेको ज्ञान ॿुधो था उहो धारण करो, उहो भरदा वञो। कीअं भरजंदो? जीअं जीअं पाण वीचार सागर मंथन कंदा रहंदासीं,
ॻाल्हि जो उहा ॻाल्हियूं भरिजंदी वेंदियूं कि बाबा छा छा चयूं। बाबा चए थी कि सचो सचो गोपी वल्लभ त मां आहियां, तव्हां आत्मा जो गोपिन जो। तव्हांखे ई हाणे मां ज्ञान अमृत पीआरियां था न, जंहिंसां तव्हां पंहिंजी शरीर जी सुध बुध भुलिजी करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो। कृष्ण वल्लभ न आहे, वल्लभ केरु आहे? शिव बाबा। लिखल आहे गोपिन खे वॼाई, लेकिन कृष्ण त गोपिन खे न वॼाई। ये त परमात्मा जॾहिं ब्रह्मातन में आयो त परमात्मा जी शक्तियुनि सां ॾाढी सारियूं आत्मायूं परमात्मा जो ज्ञान ॿुधण जे लाइ अची वई। हिन में भॼण जी छा ॻाल्हि आहे? परमात्मा जी शक्ति कम कई न, जे शरीर में आयो हुन थोड़ी कुछ कई। बाबा सम्झाईंदा आहिनि जॾहिं कोई महात्मा चवे कि शिवोहम, त हुननि खे चओ हिकु तरफ़ चओ था परमात्मा यानी महान आत्मा, पोइ पंहिंजे खे तव्हां परमात्मा अर्थात शिवोहम छो था चओ? शिवोहम अर्थात असां शिव आहियूं। शिव त निराकार आहे न, त असां शिव कीअं थी सघंदासीं? असांजी आत्मा शुद्ध पवित्र आहे त असां महान आत्मा थी सघंदा आहियूं, लेकिन असां शिवोहम थोड़ी थी सघंदा आहियूं। ईअं हिकु हिकु ॻाल्हि वीचार सागर मंथन करे सभिनि खे सम्झायो त माण्हुनि खे बि पतो लॻे कि आख़िर असां पाप कहिड़ा था करूं। महात्मा सन्यासी बि दुखी थींदा आहिनि, उहे बि रोगी थींदा आहिनि। उन्हनि त कुझु बुरो कर्म न कयो, पोइ उहे रोगी ऐं दुखी छो था थियनि? हिकु त उन्हनि जे अलाए कहिड़े पहिरें काथां कहिड़ो जन्म हुजे। ॿियो जेको इहो पंहिंजे पाण खे शिवोहम चईंदा आहिनि, भॻवान खे सर्वव्यापी चईंदा आहिनि, देवी देवताउनि जी ग्लानी कंदा आहिनि न, हिन करे उन्हनि जो जीवन ईअं थियो आहे। बाबा चए थो महान आत्मा त पवित्र आत्मा थींदी आहे न। ये राज सम्झण जो आहे कि शिव अर्थात निराकार। कोई बि मनुष्य आत्मा शिव न थी सघंदी आहे, न ही हुनखे भगवान जो टाइटल ॾेई सघंदा आहियूं, न ही हुनखे श्री श्री जो टाइटल ॾेई सघंदा आहियूं। चाहे केतिरी बि पवित्र महान पुण्य आत्मा हुजे, लेकिन भगवान त भगवान आहे, हू त अशरीरी अजन्मो आहे। शरीर वठो था त ज़रूर हिकु बार शरीर वठो त पोइ कर्ज तो चढ़ी वियो न, हिसाब किताब त थींदो वेंदो न। भई जंहिंजे गर्भ मां बि तव्हां जन्म वरितो हूंदो, उन सां तव्हांजो हिसाब किताब त जुड़ी वियो। पोइ तव्हां ॿिए जन्म में बि तव्हांखे उहो हिसाब किताब चुकतो करण लाइ जनम वठिणो ई पवंदो। हिन करे कोई बि महान पवित्र आत्मा सन्यासी उदासी कॾहिं बि भगवान न कहलाए सघंदा आहिनि। इहे रास ॾाढो सम्झण जो आहे। ज्ञान जो धर्म युद्ध चइबो आहे न हिनखे। हिन बाबा चए थो शास्त्रनि जे मत ते त तव्हां जन्म जन्मांतर हलो था। हाणे मां तव्हांखे यथार्थ ज्ञान थो ॿुधायां। आत्मा खे श्रीमत अर्थात श्रेष्ठ मत थो ॾियां न, राजयोग जी शिक्षा थो ॾियां। भारत जे मथां ई सॼो खेल आहे, ख़ासि भारत जे मथां ई त सॼो खेल आहे न। भारत ई सतयुग में साहूकार हुयो, भारत ई कलयुग में ग़रीब थियो आहे। कल्ह भारत ई साहूकार थी वेंदो। बाक़ी सारा धर्म त द्वापर युग खां ईंदा आहिनि न, त हुननि त पूरो चक्कर लॻायो ई न। त जंहिं पूरो चक्कर लॻायो मेन रोल त हुननि जो थियो न। हीरो हीरोइन जो पार्ट केरु थो वॼाए? भारतवासी। वास्तव में वंदे मातरम त उहो मातायूं आहिनि जेको चईंदा न वंदे मातरम। भारत जी माताउनि जे लाइ चईंदा आहिनि भारत जी माताउनि जी जय। लेकिन कहिड़ी माताउनि जी? अॼुकल्ह त माताऊं बि ॾाढो बुरो कर्म कंदियूं आहिनि। हुननि माताउनि जी जय न आहे। जे माताऊं हाणे परमात्मा जो ज्ञान सम्झी करे जीवन में धारण करे हिन नर्क खे स्वर्ग थी ठाहिनि, उन माताउनि जी जय है। हाणे जेकी माताऊं इहो परमात्मा जो कमु करनि थियूं, परमात्मा नई सृष्टि जी स्थापना करे थो न, त जेकी जेकी माताऊं इन बाबा जे कर्म में मददगार थी वेंदियूं। छो जो बाबा जो ज्ञान पहिरियों माताउनि ई सम्झियो।
ऐं दुनिया खे ॿुधाइण जो कम भी भगवान माताउनि खे ई ॾिनई। छो? छो जी सन्यासी चईंदा आहिनि माताऊं नर्क जो द्वार आहे, लेकिन परमात्मा चए थो ये ही माताऊं हिन सृष्टि ते स्वर्ग जो द्वार खोलदियूं। हिन करे परमात्मा आयो आहे ऐं जेको ज्ञान पाण खे ॾे थो इनखे दुनिया ताईं पहुचाइण जो कमु कंहिंखे ॾिनो अथई भॻवान? कन्याउनि माताउनि खे। जे सन्यासी ठुकरायो, दुनिया जे माताउनि खे ठुकरायो, उन्हनि खे ई भॻवान अची करे ज्ञान जो कलश ॾिनो अथई कि तव्हां ही ये ज्ञान ॿुधो, धारण करो, दुनिया खे ॿुधायो। हिन करे वंदे मातरम चईंदा आहिनि। वंदे पितरम छो न चईंदा आहिनि? छो जी माताउनि ही हिन दुनिया में स्वर्ग जो द्वार खोलियो। हाणे बाबा चए थो उहो त भूमि जे लाइ चई छॾंदा आहिनि, धरती जे लाइ बि चईंदा आहिनि न, लेकिन बाबा चए थो धरती कोई माता थोड़ी थींदी आहे। धरती त तत्व आहे न। असली माताऊं त तव्हां आहियो भारत जी, जेकी हाणे परमात्मा जा मददगार ठहिया आहिनि। पुरुष बि आहिनि, बाबा जो ज्ञान ॿुधी करे सभिनि खे ॿुधाईंदा आहिनि, लेकिन बाबा कंहिंजे मथां कलश रखियो अथई? माताउनि जे मथां। माताउनि जी ॻाल्हि सभु ॿुधंदा आहिनि। पुरुष अगरि ज्ञान ॿुधाईंदो त बि थोरो सो माण्हू हिचकिचाईंदो आहे अलाए, लेकिन माताऊं अगरि सम्झी करे प्यार सां बाबा जी की जेकी ॻाल्हियूं ॿुधाए थो ऐं उहो सम्झी करे सभिनि खे ॿुधाईंदियूं त माताउनि जी ॻाल्हि सभु ॿुधंदा आहिनि। माताऊं भोली हूंदियूं आहिनि न, त बाबा चए थो भोलेनाथ बाप बि भोली भोली माताउनि जे मथां ई अची करे कलश रखियो अथई हिन ज्ञान अमृत जो। दुनिया त विश्व अॼुकल्ह विश्व जो थी वई आहे, विकारनि वारी दुनिया थी वई आहे न, त परमात्मा अची करे ज्ञान अमृत थो पीआरे, जिस अमृत खे पी करे सभी आत्मायूं मिठियूं थी थींदी वञनि। पवित्र रहणो आहे न अगरि स्वर्ग जी बादशाही खपे त। परमात्मा जी महिमा ही बिल्कुलु अलॻि आहे, देवी देवताउनि जी महिमा अलॻि आहे, सन्यासी महान आत्मा पुण्य आत्माउनि जी महिमा अलॻि आहे। देवी देवता उहे हूंदा आहिनि जिते आत्मा ऐं शरीर ॿई शुद्ध हुजे। हाणे बाप पाण खे सुख ॾियण आयो आहे न, विकारनि जे कारण त पाण केॾो दुखी थी वियासीं न। रावण सां विकारनि पाण खे केॾो दुख ॾिनो, हाणे बाबा पाण खे सुख ॾियण आयो। बाबा चए थो कोई बि ॻाल्हि न सम्झो त बाबा खां पुछणो खपे। ये दुनियादारी में त अनेक प्रकार जी मतियूं आहिनि, लेकिन परमात्मा जी मत ई न्यारी आहे। परमात्मा कंहिंखे मत थो ॾे? आत्मा खे। परमात्मा शरीर खे ॾिसी करे मत न ॾींदो आहे, परमात्मा कंहिंखे ॾिसी मत ॾींदो आहे? आत्मा खे मत ॾिसी करे मत ॾींदो आहे। कृष्ण जे लाइ चईंदा आहिनि चौथ जो चंद्रमा ॾिठई तॾहिं एतिरी गारियूं खाई। कलंक जंहिंजे मथां लॻिया आहिनि उहे ई कलंकीदा ठहींदा न। असल में कृष्ण खे एॾियूं गारियूं न मिलियूं, ये त कृष्ण जी 84 वारे जन्म में जॾहिं परमात्मा हुन शरीर में आयो, हुन आत्मा खे हुन समय कलयुग जे अंत में कृष्ण जी आत्मा खे गारियूं मिलियूं। छो? जॾहिं परमात्मा हुन जे शरीर में आयो, कृष्ण जी आत्मा जो साधारण बूढ़े तन में हुई, हुनखे बि न पतो हुयो कि मां सतयुग में कृष्ण जो पाठ वॼाए आयो आहियां ऐं हाणे मुंहिंजे शरीर में परमात्मा प्रवेश करे इहो कमु मूंखां कराए थो। ये त जॾहिं परमात्मा प्रवेश कई त सभिनि खे कशिश कई त सभु भॼी करे ज्ञान ॿुधण ईंदा हुया। धीरे धीरे कृष्ण जी आत्मा खे बि सम्झ में आयो कि हा मां ही कृष्ण जो पाठ वॼायो, हाणे परमात्मा मुंहिंजे ही शरीर में अची करे ईअं सभिनि खे ज्ञान ॿुधाए थो, सभिनि खे पंहिंजो साक्षात्कार थो कराए। परमात्मा जी प्रवेशता थी वई त माण्हुनि खे त कशिश कंदी आहे न आत्माउनि खे, छोकी उहो त शक्ति आहे। लेकिन जंहिंजे शरीर में ईंदो आहे हुनखे त पतो हुजे कि मुंहिंजे शरीर में आयो केरु आहे, जंहिंजे कारण इहे सभु मूं वटि अचनि थियूं। लेकिन जेसि ताईं माण्हुनि खे सम्झ में अचे त जंहिं अपोज़िशन कयो कि इहो हिननि वटि छो थी वञे, उहो त गारियूं ॾिनई न।
त कृष्ण जी आत्मा खे गारियूं कॾहिं मिलियो? जॾहिं कृष्ण जी आत्मा 84वें जन्म में आई ऐं परमात्मा हुनजे शरीर में प्रवेश कई, तॾहिं उनखे गारियूं मिलियूं कि ये हेॾी सारी उन कुमारियुनि खे बजाईंदो आहे, माताउनि खे बजाईंदो आहे, इहे सभु कंदो आहे। ये कृष्ण जी आत्मा न कई, ये परमात्मा जी शक्ति हुई, जे शक्ति सां एॾा सारा माण्हू पंहिंजे घर छॾी करे परमात्मा जो ज्ञान ॿुधण ईंदा आहे। शुरू जी ॻाल्हियूं आहिनि इहे त। हाणे त बाबा चईंदा आहिनि हाणे त घर गृहस्थ में रहो, बसि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो ऐं जेकी मां मत ॾियां थो उहो हलो। उहो त शुरू में स्थापना थियणी हुई, उनजे निमित्त इहो सॼो कार्य थियो। सिंध पाकिस्तान में जॾहिं बाबा सिंधी जे शरीर में ई आयो हुयो, शिव बाबा लेखराज हुनजो नाम हुयो। त शिव बाबा जॾहिं हुनजे तन में प्रवेश कई त माण्हुनि खे खेच थी कि इहो असांखे खेचे थो। त घर वारा त ॾिसनि पिया न कि इहो ॿुढो खेचे थो, लेकिन हुन ॿुढे जे शरीर में परमात्मा हुन आत्माउनि खे खेचे पियो, कशिश बि थिए न। त हिन करे उन्हनि खे एॾी सारी सहन करणु पियो। लेकिन हाणे बाबा चए थो हाणे त स्थापना थी वई, हाणे त घर गृहस्थ में रहंदे हुए बि बाबा जो ज्ञान ॿुधो ऐं कर्म योगी ठही करे पंहिंजो सतयुग जे लाइ राज्य भाग्य वठो। परमात्मा बाप चईंदो आहे मां ईंदो बि आहियां मगध देश में, पाकिस्तान में, सिंध पाकिस्तान में आया हुया। हुते मगरमच्छ जहिड़ा माण्हू, बाबा चईंदा आहिनि मगध देश में अॼुकल्ह माण्हू मगरमच्छ जहिड़ा थी विया आहिनि न, हिक ॿिए खे केॾो मारण लाइ तयारु थींदा आहिनि। अहिड़े समय ते भॻवानु हिन सृष्टि ते अची करे पाण खे देवी देवता समान ठाहींदो आहे। उहो मत ॾेई करे ठाहींदो आहे न। परमात्मा जी जन्म भूमि त आहे भारत, छो जी उहो जंहिंजे शरीर में आयो दादा लेखराज जी, उन्हनि जो बिज़नेस बि हुयो हैदराबाद में, हिते जेको पंहिंजे भारत में हैदराबाद आहे। त उहो पाकिस्तान खां जॾहिं हिते ईंदा हुया हैदराबाद में, उन समय परमात्मा जी उन्हनि जे शरीर में प्रवेशता थी हुई। लेकिन उन्हनि खे त कुझु सम्झ में न आयो। लेकिन जॾहिं वो वरी खां पाकिस्तान सिंध में पंहिंजे घर विया त धीरे धीरे परमात्मा उनखे हीअं ज्ञान ॾियणु शुरू कई कि मां तुंहिंजे शरीर में आयो आहियां, तू ही सतयुग में कृष्ण जो पाठ वॼाए आयो आहे, हाणे तोखे ही वरी खां नई दुनिया जी स्थापना करण जे लाइ खुद जो शरीर मूंखे लोन ॾियणो अथई। त भल परमात्मा जी प्रवेशता भारत में ही थी, जन्म भूमि भारत ही आहे परमात्मा की, लेकिन शुरूआत काथां थी? सिंध पाकिस्तान खां। बाबा चवनि था मुंहिंजी ही भूमि में रहण वारा आत्मायूं केॾी दुखी थी वियूं आहिनि न, हाणे मां उन्हनि खे ही वापसि सुख शांति जो वरितो ॾियण आयो आहियां। ज्ञान जे ज़रिए ई त वरितो ॾींदमि, न त वरदान आदि आशीर्वाद आदि मां न कंदमि। मां त सिर्फ़ु सम्झ ॾींदो आहे भई ईअं कमु करो त तव्हांजे जीवन में सुख शांति अचे। तव्हांजे जन्म जन्मांतर जी विक्रम पाप कर्मनि सां तव्हांखे मुक्ति खपे त मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजे पापनि सां तव्हां मुक्त थी वेंदो। गंगा सनानु त तव्हां केॾी बार करे आया आहियो न, लेकिन उहो त पाणी आहे, तत्व आहे न, उन सां त शरीर जी मैल उतरदी आहे। वास्तव में गंगा जो पाणी मथां पहाड़नि तां ईंदो आहे न, त जड़ी बूटियूं हुते ॾाढियूं हूंदियूं आहिनि, हिन करे हुतां पाणी ईंदो आहे त हुन पाणी खां ॾाढा सारा रोग ठीकु थी वेंदा। हिन करे हुन स्थान ते जेको पाणी आहे हुनजो ॾाढो महत्व आहे। लेकिन असुल में आत्मा ते जेका लेप शेप चढ़िया आहिनि, हुननि खां मुक्त थियण लाइ त तव्हांखे मूंखे ही निराकार रूप में यादि करणो पवंदो। हाणे मां आयो आहियां तव्हांखे मत ॾियण। बाबा चए थो ॾिसो मां त हिकु बारी सृष्टि ते ईंदो आहे, गुप्त वेश में मुंहिंजो पाठ थो वञे। आत्मा बि गुप्त आहे त मां बि गुप्त आहियां, ऐं मुंहिंजो जेको पाठ हले थो इहो बि गुप्त आहे। मुंहिंजे हिन पाठ ऐं हिन ज्ञान खे सुठी रीति सम्झण जे लाइ पंहिंजे शरीर जे भान खे भुलिजणो पवंदो।
छो जी मां तव्हांजी आत्मा खे ॾिसी करे ज्ञान ॾींदो आहे, आत्मा खे सम्झ ॾींदो आहे न। मां त आत्माउनि जो पीउ आहियां, आत्माउनि खे ॾिसी करे ई आत्माउनि खे सम्झ ॾींदो आहे। हिन करे कोटनि मां कोई में बि कोई हिन ज्ञान खे यथार्थ रीति सम्झी करे जीवन में हलंदी आहे। हाणे त आत्माउनि खे मां शिक्षा बि थो ॾियां थो, ऐं तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ कमाई बि थो करायां। त 21 जन्मनि जी कमाई हाणे पाण खे परमात्मा थो कराए। चए थो मुंहिंजो हिकु हिकु ज्ञान जो रतन, जेकी बि मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो, इहा अगरि तव्हां ॻाल्हि सम्झी करे जीवन में धारण कयो त हिकु हिकु ज्ञान जो रतन लाखों रुपए जो आहे। त हिकु अगरि पाण परमात्मा जी ॻाल्हि मञी ऐं धारण कई त हिकु ॾींहं में लख रुपए जी कमाई थी वई न। ऐं पोइ ॿियनि खे बि अगरि पाण उहो सम्झायो त ईअं तव्हांजी कमाई वधंदी वेंदी। इहे ज्ञान रतन ई जेतिरा तव्हां ॿुधंदव, धारण कंदव, ॿियनि खे ॿुधाईंदव, त इहे ई तव्हांखे सतयुग में धन जे रूप में मिलंदा। भई स्कूल में पढ़ाई पढ़ंदा आहियूं, जेकी सुठी शिक्षा धारण कंदो आहे, जॾहिं हुनजी नौकिरी लॻंदी अथसि त शिक्षा अनुसार ई हुनखे पैसो मिलंदो अथसि न। भई हुनखां प्रश्न आदि पुछंदा अथसि, अगरि वो सही प्रश्न जो उत्तर ॾींदो आहे त हुन अनुसार हुनखे ओतिरी इनकम मिलंदी अथसि, ओतिरी पोस्ट मिलंदी अथसि। त इहे बि पंहिंजो ज्ञान रतन जेतिरा पाण धारण कंदासीं ओतिरो पाण खे सतयुग में धन संपत्ति मिलंदी। त हाणे बाबा 21 जन्मनि जे लाइ आत्माउनि जी कमाई थो कराए। द्वापर युग खां त पाण जीअं कर्म कयासीं, जेतिरो दान पुण्य कयोसीं, उन अनुसार असांखे ॿियो जन्म मिलंदो हुयो। सम्झो कि ज्यादा दान पुण्य कई त ॿिए जन्म में राजा जे घर में जन्म वठंदो हुयो। लेकिन हाणे जेका 2 युग आहिनि सत्य त्रेता में, हुते न भक्ति हूंदी, न दान पुण्य हूंदा, न कोई भॻवान खे यादि कंदो। त भॻवानु पंहिंजो 2 युगनि जो कमु हाणे ई थो करे। हाणे ई सभिनि आत्माउनि खे शक्ति थो ॾे, गुण थो ॾे, वरतो थो ॾे, कमाई थो कराए। छो जी 2 युग ताईं हुनजो कोई कमु न आहे। हाणे सत्य त्रेता में भॻवानु विश्राम कंदो आहे, हुनखे कोई बि यादि न कंदो अथसि। द्वापर युग में जेको बि पाण भॻवान अर्थ दान पुण्य कंदा आहियूं, आत्मा सुठा बुरा कर्म कंदी आहे, उन अनुसार असांजो पाठ हलंदो आहे। पोइ भॻवान जो पाठ द्वापर खां शुरू थींदो। हाणे सत्युग त्रेता में भॻवान जो कोई पाठ न आहे। हिन करे परमात्मा हाणे ई सभिनि आत्माउनि खे सर्व गुण, सर्व शक्तियूं, सर्व ज्ञान, समझ, धन संपत्ति ॾे थो, ज्ञान ॾे थो, अर्थात हिकु तरीक़े सां सभिनि खे धन संपत्ति ॾे थो। तव्हांखे जेतिरो ज्ञान ॿुधणो अथव, धारण करणो अथव, तव्हां करो, ओतिरो तव्हांखे सत्युग में धन संपत्ति मिली वेंदो। केतिरी सहज रीति कमाई थी थिए न, वेठे वेठे कमाई थी थिए 21 जन्मनि जे लाइ। अच्छा मीठी मीठी सिकील जे ॿारनि छुटी, माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे स्व परिवर्तन ऐं विश्व परिवर्तन जी ज़िम्मेवारी जो ताजदारी ठहो त सत्युग में विश्व जो राज्य भाग्य मिलंदो। जीअं बाप जे मथां, प्राप्ति जे मथां हर हिकु पंहिंजो अधिकार सम्झंदो आहे न, कि असांजो बाप आहे त बाप जो जेको आहे उहो ॿारनि जो आहे। ईअं ई बाबा चए थो हाणे मूंखे बदिलणो आहे, मूंखे पंहिंजो सुभाउ संस्कार दैवी ठाहिणा आहिनि, मूंखे पंहिंजी उथणी वेहणी खाइणी पीअणी दैवी देवताउनि जी ठाहिणी आहे। त इहो पंहिंजे अंदरि हाणे पको करो। जीअं तव्हांखे लॻंदो अथव कि असांजे बाप जो जेको आहे उहो मुंहिंजो आहे, त हाणे बाप चए थो हाणे इहो बि सम्झो कि मूंखे स्वयं खे परिवर्तन करणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे, मूंखे ख़ुदि खे करणो। त जॾहिं इहो नशो चढ़ंदो कि हा मूंखे परिवर्तन थियणो आहे, तॾहिं ई पाण सत्युग में वञी करे ऊंच पद पाए सघंदासीं। स्लोगन आहे सदा बाप दादा जी छत्र छाया जे अंदरि रहो त पाण
सर्व परिस्थिति सर्व विघ्ननि खां पार थी वेंदासीं। विघ्न ईंदा, कोई भी ॻाल्हि थियणी हूंदी त उहो थींदी, लेकिन असां आत्मा आहियूं, परमात्मा जी छत्र छाया में रहंदासीं त उहो अची करे बि ईअं पास थी करे हली वेंदी। पाण खे हुन सां कोई दुख शांती न थींदी, पाण खे कोई बि अंदरि हलचल न थींदी, पाण शांत ऐं अचल रूप में रहंदासीं। अच्छा, ओम।